शाहपुर झाने ऐं भरपासे जे ॻोठनि में बरसातनि बाद गैस्ट्रो मलेरिया पकड़जी वई आहे। समय माण्हू मर्ज़ में वकुड़जी विया आहिनि। सरकारी अस्पताल में डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट सबबि प्राइवेट क्लिनिकनि ते मरीज़नि जा कटक मौजूद आहिनि। जॾहिं त स्टोर हंधा बुखारनि ऐं गैस्ट्रो तकड़ आराम ॾींदड़ ब्रूफेन, कैलपोल, फ्लेजल ऐं ॿियनि दवाऊं अणलभ थी वियूं आहिनि। होॾां शाहपुर झानिया सरकारी अस्पताल जे वक़्ती इंचार्ज डॉक्टर नूर मोहम्मद बरहियार ऐं अॻूणे इंचार्ज एमएस डॉक्टर अब्दुल वाहिद चना ॿुधायो त अस्पताल में रुगो हिकु ई डॉक्टर मुक़ररु आहे। हिते डॉक्टरनि सां गॾु दवाउनि जी बि खोट आहे। हुननि ॿुधायो त बरसातनि 80% माण्हू मर्ज़ में वठिजी विया आहिनि। मर्ज़नि जो घणो तादाद स्टोरनि ते दवाउनि जी खोट जो कारण बणियल आहे। हुननि चयो त बीमारी खां बचाव लाइ माण्हू पाणी उॿारे पीअनि ऐं राति जो मच्छरदानियूं इस्तेमालु कनि ऐं लेबोरेटरी चकास बाद ई पंहिंजो इलाज कराइनि। होॾा रहवासियुनि सिंध सरकार ऐं सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त सरकारी अस्पताल में डॉक्टर मुक़ररु करे दवाउनि जी फराहमी खे यकीनी बणाए मर्ज़नि में मुब्तला माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं इलाइक़े में मच्छर मार स्प्रे करायो वञे।